प्यारा बारो अस्सलाम वालेकुम। उम्मीद है तव्हां सब खुश हूंदो। असांजा जो बकाया क्वेश्चन आहिनि जनरल साइंस जा, उन्हनि जी असां स्टडी कंदासीं। क्वेश्चन नंबर 25 आहे, ॻरंदड़ शइ जी ॻरण पजीरी वधी वेंदी आहे पाणियाठ जे ठरण करे, आम दर्जे ते अचणु, पाणियाठ जे गरम करण खां। जेकॾहिं असीं पाणियाठ खे गरम कंदासीं त उनजी जे ॻरण पजीरी हूंदी आहे उहा वधी वेंदी आहे। तंहिं करे सही क्वेश्चन आहे पाणियाठ खे गरम करण खां। अख जे उभरियल हिसे खे चइबो आहे कॉर्निया, आइरस, पीपिल। अख जे जेके उभरियल हिसे खे कॉर्निया चइबो आहे। इहो अख जो ॿाहिरियों उभरियल हिसो हूंदो आहे। सस्पेंशन वारो ॻार हूंदो आहे नीम शफ़ाफ़, शफ़ाफ़ ॿई। सस्पेंशन जेको नीम शफ़ाफ़ हूंदो आहे, हीअ हिकु मिक्सचर आहे जंहिंमें उन जा जेके ज़रड़ा हूंदा आहिनि उहे असांखे मिलावट जा नज़र ईंदा आहिनि। दिलि खे चैम्बर हूंदा आहिनि 2, 3, 4। दिलि खे 4 चैम्बर यानी 4 खाना हूंदा आहिनि। 2 उन जा आर्टरी हूंदा आहिनि ऐं 2 वरी वेंट्रिकल्स हूंदा आहिनि। कन में बारीक हॾियूं हूंदियूं आहिनि 3, 1, 4। कन में 3 बारीक हॾियूं हूंदियूं आहिनि जेके असांखे ॿुधण वारी जेके लहरूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे हरकत ईंदी आहे। उन खां पोइ इहे वरी बारीक जेकी आख़िरी हॾी हूंदी आहे उहा वरी अॻिते कोचलिया खे उहा हरकत पहुचाईंदी आहे। कोचलिया में हूंदा आहिनि बारीक वार जहिड़ा सेल, पाणियाठ ॿई। कोचलिया जेको आहे उहा कोडनुमा शिकल में हूंदो आहे। उन में वार जहिड़ा सेल, पाणियाठ ॿई। जीअं सही क्वेश्चन आहे असांजो ॿई, यानी वार जहिड़ा सेल बि हूंदा, पाणियाठ बि हूंदा। पोइ उतां जीअं उते इहो आवाज़ जूं लहरूं पहुचंदियूं आहिनि त उहे सेल उहो आवाज़ खणी करे ऐं रेसिपेटर्स खे ॾींदा आहिनि। उहो रेसिपेटर्स वरी दिमाग़ ॾांहुं मोकिलींदो आहे। अहिड़े नमूने असांखे आवाज़ ॿुधणु ईंदो आहे। उमेद आहे त इहे सवाल तव्हांखे सम्झ में आया हूंदा। स्टडी कयो ऐं इंशाअल्लाह तव्हां हिनखे स्टडी करे सुठी मंज़िल ते पहुचंदा। अल्लाह हाफ़िज़।